सियारे जी मौसम सही नमूने शुरू त नाहे थी पर पोइ बि गर्मीअ जो ट्रोड़ टुटण सां ई ख़ुश्क मेवनि जे इस्तेमाल में ॾींहों ॾींहुं वाधि थींदी पई वञे। जिते गुर्बत ऐं महांगाई अवाम खे हिकु वेलो खाइण खां बि आज़ुरत बणाए छॾियो आहे, उते अहिड़ा माण्हू बि ज़रूर मौजूद आहिनि जिन ते महांगाईअ जो को ख़ासि असर नथो पवे। बहरहाल, महांगाई ऐं बेरोज़गारी पंहिंजी जाइ ते, जंहिंजे करे ग़रीब सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि था, जंहिंजो अंदाज़ो आहे, पर कुदरत जी नेमतुनि ऐं उन्हनि जे फ़ाइदनि खां इनकार नथो करे सघिजे। अहिड़े ई हवाले सां असां अॼु सियारे जी मौसम जे हिकु अहिड़े मेवे जे फ़ाइदनि बाबति ॿुधाईंदासीं जेको माण्हूअ जी सिहत ते हैरान कंदड़ असर विझे थो। हक़ीक़त में इहो मेवो बीमारियुनि खां बचाइण जो बहितरीन सहारो बि आहे। इहो मेवो जापानी फल या ख़ुश्क अमलोक आहे। जापानी मेवे या अमलोक जो न रुगो ज़ाइको सुठो आहे, पर उन में सिहत जा बि हैरान कंदड़ फ़ाइदा हूंदा आहिनि। ख़ुश्क अमलोक में विटामिन ए जो झझो मिक़दार हूंदो आहे, जंहिंजे करे हिकु महीने ताईं लगातार बुनियादनि ते उन जो इस्तेमाल अखियुनि जी तकलीफ़ खां बचाइण लाइ तमामु फ़ाइदेमंद ऐं हैरान कंदड़ नतीजा ॾिए थो। रोज़ इहो मेवो खाईंदड़ माण्हुनि जी अखियुनि जी रोशनी तमामु तेज़ थींदी आहे ऐं उन्हनि खे घटि नज़र जो मसइलो कॾहिं बि नाहे थींदो। इहो ई सबबु आहे त उनखे केतिरियुनि जायुनि ते दवा तौर बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। इन मेवे में फाइबर जो बि झझो मिक़दार हूंदो आहे। जेके माण्हू पंहिंजो वज़न घटाइण चाहिनि था, उहे अमलोक खे नेराने खाइनि त उन्हनि जो वज़न बिना नुक़सान जे तेज़ीअ सां घटिजी बि वेंदो ऐं उन्हनि में ताक़त ऐं फुर्ती बि बहाल रहंदी। इहो मेवो बुख खे घटाईंदो आहे त जीअं मादे खे ओतिरी ई खुराक मिले जेतिरी उनखे ज़रूरत आहे। ख़ुश्क अमलोक खाईंदड़ माण्हुनि खे दिलि जूं बीमारियूं घटि थींदियूं आहिनि ऐं इहो वॾी हद ताईं ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में बि रखंदो आहे। इन जो मख़सूस मिक़दार में इस्तेमाल रत खे साफ़ करे थो ऐं दिलि जी वॾे खां वॾियुनि बीमारियुनि खे ख़तमु करण में बि अहम किरदार अदा कंदो आहे। रत खे साफ़ करण वारी ख़ासियतुनि जे करे इहो मेवो चमड़ीअ जी बीमारियुनि ऐं जिस्म तोड़े चहिरे जी ख़ूबसूरतीअ लाइ बि तमामु सुठो साबित थींदो आहे। इन मेवे जे इस्तेमाल सां जिस्म जो मुदाफ़ियती निज़ाम मज़बूत थींदो आहे, जॾहिं त थोरे ई ॾींहंनि में इहो कब्ज़ीअ जी शिकायत खे बि ख़तमु करे छॾे थो। इन में कब्ज़ीअ जे ख़ात्मे लाइ इंजीर मेवे जहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। इन सां गॾु इहो आंद्रनि जी सिहत खे बि बहितर बणाईंदो आहे।